अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं यानी हसन अब्बासी जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मोहब्बत ऐं हयाती रमज़ो। मुसनिफ़ महमूद मुगिल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। पहिरियों सलो मोहब्बत जो। मोहब्बत मूंखे ॾिसी संदसि अखियुनि में मुर्क लही आई हुई। नेणनि जी जोत हिकु मख़सूस अंदाज़ में झरकी हुअसि, जंहिंजी ॼाण सिर्फ़ु मां ई रखां थो। ईअं हूंदो आहे त मुहबतुनि में हिक ॿिए लाइ हिक ॿिए जा लाइ केतिरा उञाण साण रखिबा आहिनि, सांडे रखिबा आहिनि, जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिक ॿिए लाइ हूंदा आहिनि। जग जहान जे विच में केर बि उन्हनि खे कंहिं बि तरीक़े सां महसूसु नाहे करे सघंदो। हुजूम जे विच में अकेलाई उन महिल ई टहक ॾींदी रहंदी आहे। असीं वरियनि जा साथी आहियूं। मामिलो कुझु ॾहाकनि खां बि मथे जो आहे। निगाह में मंज़र उन उमिरि में भरियल हुआ जॾहिं नालो वठणु ज़्यादती हूंदो हुयो। चिलमननि जे ओट में का झलक नज़र आई त थिया 7 ख़ैर, बाक़ी ईअं खुलियो पुलियो दम दीदार मुमकिन न हूंदो हुयो। गॾु पढ़ंदे बि नज़र खे हेठि रहण जो हुकुम मिलियल हूंदो हो। निगाह एतिरी एडवांस कोन थी हुई। मुहबत त छिरक हूंदी आहे, साह निपूड़े वठंदी आहे। मौसमुनि जे तब्दीलियुनि में अंदर जा ऐवान मटिया हुआ। ज़ुबान इक़रार न कयो हो, पर दिलि जो सटको बीहंदो ई न हो। वक़्तु गुज़री वियो, कुझु थी न सघियो। जुदाई दर ते अची बीठी हुई ऐं नेठि उहा ॾेढी ख़ाली थी वई हुई। इक़रार हुओ कोन त इनकार जी सदा किथां बुलंद थिए हा। काग़ज़ अछो हुयो, अछो ई रहियो। दिलि दैमाननि जे वर चढ़ियल ई रही। हर नई मुहबत अंदर जे धरतीअ ते नए सले जे निसरण जियां हूंदी आहे। पंहिंजे अंदर में असीं पहिरियों मुहबत जे सले खे वधंदो वण थींदे ॾिसंदा आहियूं। उन जो मतिलबु उहो हरगिज़ नाहे हूंदो त को असां नवनि सलनि खे पोखणु छॾे ॾिनो आहे। पंहिंजी औलाद, धरतीअ, नौकिरीअ, औलाद जी औलाद ऐं अलाए ॿियनि केतिरनि इस्मनि मां असांजे मुहबतनि जा बूटा पोखजंदा रहंदा आहिनि। पर पहिरियों वण सदाईं पहिरियों ई रहंदो आहे। उन वण जे थुड़ ते घणा नाला नाहे नौकिरियल हूंदा। जे घणी उकर थी वञे त वफ़ा शर्माइजी वेंदी आहे ऐं मुहबतुनि जे धरतीअ ते बेवफ़ाई कंहिं गुनाह खां घटि नाहे हूंदी। हयाती हुजे त मुलाक़ात थियण जो अंदेशो रहे ई रहे थो। दुनिया बेहद वसी आहे ऐं बेहद नंढड़ी पिणु। जंहिंसां मिलणु मुक़दर में हुजे सो ॼण अॻीअ घिटीअ में बीठल हूंदो आहे ऐं जंहिं लाइ वक़्त यावरी न करे उहो त साम्हूं रहंदे बि नज़र न अची सघंदो आहे। पोड़ो थी वियो आहीं, सॼो अछो, वारनि में कपहलाथी अथई छा? हिन चांहि मिक्स कई टी बैग खे चमचीअ ते वेढ़े पंहिंजे खाॿे आङूठे सां ज़ोर ॾींदी रही। मां चमचीअ जे बख़्त ते निहारणु लॻुसि। संदसि आङूठो ईअं ई हसीन हुयो, पुराणे वक़्त जियां। संदसि आङुरियुनि जा नह वधियल हुआ, पर आङूठे जो नंहुं कटियल हो। चमची सां विढ़ियल टी बैग मां चांहि जा टेपा कोप में किरंदा रहिया। मूंखे लॻो ॼण मुंहिंजी गैर हाज़िरीअ जा बहाना बि ईअं ई टेपो टेपो थी वक़्त जे कोप में किरंदा था रहनि। उमिरि वॾी थींदी त वार त छा थींदा न, मुंहिंजा थिया आहिनि। हिन झटिको ॾेई खिलियो। झटके सां लहज़े लाइ संदसि मुख ते वार लथा ऐं वरी मथे थी विया। हिन कोप ठाहे मुंहिंजे साम्हूं रखियो। तव्हां नंढा आहियो मूंखां। चांहि जो ढुक भरण साण जुमिलो उछलियुमि। हिन बेहद इत्मीनान सां पंहिंजो कोप ठाहियो। हाणे एतिरी बि न आहियां। मूं कुझु चवणु चाहियो, चई न सघियुसि। ॿियो ढुक भरियुमि। हिन ॻाल्हि मुकमिल कई। कलर कंदी आहियां, न त हाल मुंहिंजो बि अहिड़ो ई अथई। जुमिलो पूरो करे हिन चांहि जो ढुक भरियो। मां तेसीं ताईं अधु कोप खनि पी चुको हुउसि। हिन मुरकियो। मटिजी वियो आहीं। हाणे चांहि गरम थो पिए, अॻे त ठारे भत कंदो हुअईं। मूं कंधु झुकाए छॾियो। हिन वॾो टहक भरियो। हुनजो अंदाज़ो मूंखे संदसि गीत ॾियण मां थियो। मुलाक़ात थी बि अजीब हुई। संदसि ऑफिस में गुल ॿूटा लॻाइणा हुआ। जंहिं तामीराती फर्म सां मां लाॻापियल आहियां, उन में ज़रे पुर्ज़े जो ख़्यालु रखियो वेंदो आहे। इमारत मुकमिल थियण खां पोइ बाग़ बुस्तान ताईं जो ज़िमो कंपनी खणंदी आहे ऐं उन में साहिब ज़र जी ख़्वाहिश जो ख़ासि अहतमाम कयो वेंदो आहे। जेतोणीकि उहे शिफ्ट थी चुका हुआ, पर बाग़नि ते कमु हलंदड़ हुयो। ख़बर न हुअमि त जंहिं गुलिस्तान जे लाइ पुछा करण थो वञा, तंहिंजे सरबराह हिन दिलि जे बाग़ जो घाटो वण हुई। वणनि जी चॉइस लाइ आयो हुउसि। तव्हांजी इमारत में
प्लांटेशन जे हवाले सां आर्डर ॾियणो आहे, उन लाइ एप्रूवल वठिणो हुयो। दिलि चयो चवांसि कहिड़ी ख़बर हुई त अॻियां तूं निकिरी ईंदीअ। माण्हूअ खे त जे सचु पुछो त का ख़बर ई नथी हुजे त हिजर ऐं वसल जी कहिड़ी घड़ी अॻियां बीठल आहे। उहो जे इल्मु हुजे हा त हयात मटिजी न वञनि हा। पाण ॿिन्ही नक्शनि जो इल्मु पढ़ियो। तूं वणकारीअ वारे पासे हलियो वहीं छा? न, पर क्लाइंटल आहे त कमु त करिणो आहे न। हिन साम्हूं विछायल शीशे मथां निगाह कई जंहिं हेठि इमारत जो नक्शो हुयो। यादि थी पाण फाइनल ईयर में मॉडल ठाहींदे कीअं न कारियुनि जा नंढड़ा रांदीका वठी ईंदा हुआसीं ऐं तोबा रोडनि जे पासे खां वण हणण त अज़ाब हूंदो हो। वणनि जा रांदीका किथां मिलंदा कोन हुआ। कागज़ कटे साओ रंग हणी मथां वरी तीलीअ में फासाए पिया कमु कढंदा हुआसीं। उहा खिली संदसि खिल अॼु बि ताज़ी तवानी हुई। हा, यादि अथमि। ऐं सदाई गुलनि ॿूटनि ऐं वणनि ते पाण अटकंदा हुआसीं। गंद कचिरे जे उछल खां वठी ज़मीन जे टुकड़े जे मुकमिल सफ़ाईअ ताईं पाण केॾो न बहस कंदा हुआसीं। यस, मां उहो कीअं थी विसारे सघां। त बसि पोइ उहो ई जहान आहे। मां अॼु बि वणनि गुलनि ॿूटनि लाइ साह छॾींदो आहियां। जेको असां सोचियो हुयो उहो पंहिंजी ठाहियल हर इमारत लाइ सोचींदो आहियां। तव्हांखे यादि आहे पाण सोचियो हुयोसीं त हिन धरतीअ खे सूंहं सोभिया ॾींदासीं। गुलनि जूं कतारूं साफ़ु सुथिरो मथाशिरो साहु भरिजी आयो हुउमि। ॻाल्हि अलाए किथां खां शुरू करे केॾांहुं खणी वियो हुउमि। हूअ मूं ॾे निहारींदी रही। तूं अञा ताईं अहिड़ो ई आहीं, जज़्बाती तकिड़ो, पंहिंजी ॻाल्हि मञाइण लाइ आतो। कुझु घड़ियूं अॻु अव्हां ई चयो हो त मां मटिजी वियो आहियां। चांहि गरम पीअण लॻो आहियां। उहो को पैरामीटर न आहे, उहो त मूं ईअं ई चयो हो। बाक़ी तुंहिंजी गुफ़्तगू, तुंहिंजो अंदाज़ ॿियनि लाइ ईअं फाटो खाइणु, उन में त को फ़र्क़ु न आहे पियो। अखियुनि में ख्वाब हुजनि त नेण भरियल ई हूंदा आहिनि ऐं भरियल नेण ॾाढो जल्दी छुलकंदा आहिनि। तोखे ख़बर हुई त मां हिते आहियां। जेकी विञाइजी वञनि से ॻोल्हिबा आहिनि। मूं अव्हां खे ॻोल्हियो ई न आहे त ख़बर छाजी रखां। हिन कंधु हेठि करे छॾियो। फाइल ते सही कंदे चयाईं जेके ॿूटा तोखे पसंदि हुजनि से ज़रूरु लॻाइजे। मां का बि चॉइस नथी ॾियां। हा, बेद मुश्क न विसारजांइ। मुंहिंजी माठ तवील थी वई। हिन मूं ॾे निहारियो। अॻे एतिरो ॻाल्हाए कोन सघंदो हुए, हा न। मथे में एतबार जी चांदी कोन भरी हुअमि पहिरीं। हाणे वारनि जे चगुनि सां मन में बि कुझु दम भरियो अथमि। हर लहज़े ईंदड़ वक़्तु न हुजण जो ख़ौफ़ रहे थो। वरी मौक़ो न मिलण जी सदा कननि में गूंजंदी रहे थी। पंहिंजे ॿारनि खे मां बि ईअं ई चवंदी आहियां। 40 ट्रप त जहिड़ो सामान ॿधजणु शुरू थो थिए। हिन मुर्कियो। हाणे मुर्क जो दाइरो ज़ख़्मी हुयुसि। फाइल खणी मां उथी खड़ो थियुसि। वरी महिरबानी, ईअं सभु गॾिजंदासीं ऐं ध्यानु ॾींदासीं त टुकड़ा टुकड़ा गॾिजी ज़मीन खे हुस्नाकी ॾींदा। यू आर वेलकम। उहा बि उथी बीठी। वरी को बि कमुकार हुजे त हलियो अचिजांइ। हिन वारे जे घणी देरि न थी त तुंहिंजे बदिलजण जो घणो अहसासु कोन थींदो। संदसि कंध जो हेठि मथे थियणु जारी हो। मुंहिंजी दिलि चयो चवांसि बिना कमकार जे हिन दिलि सदाईं तो वटि अचण लाइ ई चयो आहे। छा उहो तोखे ॿुधण में नाहे आयो? ऐं छा उहो तुंहिंजो कंधु हिकु भेरो सिधो थी पूरे नमूने सां ॾिसण जी इनायत नथो करे सघे? अॼु सालनि खां पोइ तोसां मिली दिली ख़ुशी थी। सची मज़ो थी वियो। पुराणा कुलीग्स क्लास फेलोज़ मिलनि त जहिड़ो रूह ख़ुशि थियो वञे। सेम हेयर। इजाज़त थो घुरां। अल्लाह हाफ़िज़। मूं हिकदमि कंधु फेरियो ऐं ॿाहिरि लाइ मुड़ियुसि। पोयां संदसि आवाज़ ॿुधुमि। अल्लाह हाफ़िज़। मुंहिंजे अंदर में मोहबतुनि जे वण दिलि जे धरतीअ ते झूमंदे चयो रूह त तुंहिंजो महकी पियो आहे मलंग, जो हिन अञा ताईं तव्हांजो हथु नाहे झलियो ऐं तूं जे आंगुरु झलियल आहे। अॼोके ॾींहुं घटि में घटि हिकिड़ो ॿूटो ज़रूरु हणिजांइ, छाकाणि त हर सलो
ॿाहिरि निकिरी मुहबतुनि जी यादि जी निशानी बणिजंदो आहे। छपियल आचर 14 फरवरी 2010 ईस्वी।